बरासती कौमी शाहरा ते गुज़र रात हकड़ाई सोलंगी बरात जे खूनी छेड़े में मां जी वेल लियाकत सोलंगी जो लाश रखी सोलंगी बरात जे समय माण्हुनि जो धरणो जारी। वाटसन जो कौमी शाहरा ते गुज़रियल 1 कलाक खां सख़्त गर्मीअ में लाश रखी एहतजाजी मुज़ाहिरो। पुलिस ख़िलाफ़ नारेबाज़ी धरणे सबब रोड ते गाॾियुनि जी लाइनूं लॻी वयूं। सख़्त गर्मीअ में मुसाफ़िरनि खे मुश्किलातूं पेश अचण लॻियूं। क़ौमी शाहरा ते धरणे वारे हंधि पुलिस टाला पहुची विया। एहतजाज कंदड़ मुतालबो कंदे चयो त कातिलनि जे घर डाहे पट करण ऐं गिरफ़्तारी ताईं लाश रखी धरणो जारी रहंदो। एहतजाज कंदड़नि सां पुलिस जूं टीमूं टियों दफ़ो ॻाल्हियूं नाकाम थियण बाद धरणे सबब सख़्त गर्मी में लाश ख़राब थियण जो ख़दशो पिणु वधी वियो आहे। इन मौक़े ते एहतजाज कंदड़नि जो चवणु हो त गुज़र राति हकड़ा बरात जे रहमान जाबर इरफान नवीद जानू हकड़ो ॿियनि घर में दाख़िल थी सिधियूं गोलियूं हलायूं आहिनि, जंहिं सबब लियाकत सोलंगी मां अची वई ऐं ॿिया ज़ख़्मी थी पिया। जॾहिं त पुलिस राति खां रुॻो आसरा ॾेई पई। जवाबदारनि ख़िलाफ़ का बि कार्रवाई नाहे कई वई। हुन चयो त असां खां पुलिस जी DSP सुबुह 11 बजे ताईं जो टाइम वरितो हो, पर हिन महिल ताईं का बि कार्रवाई नाहे कई वई, जंहिं सबब असां सख़्त गर्मी में मक़तूल जे लाश रखी क़ौमी शाहरा बंदि कयो आहे, जेको जवाबदारनि ख़िलाफ़ कार्रवाई करण ताईं जारी रहंदो। ॿिए पासे राब्तो करण ते SHO राणा जमशेद ॿुधाए त राति खां वठी मुख़्तलिफ़ हंधनि ते छापा हणी हकड़ा बरादरी जे 9 ॼणनि खे गिरफ़्तार करे वरितो आहे। जो त ॻोठ खबड़ खान सोलंगी जी लाश खणी क़ौमी शाहरा तरफ़ ईंदड़ मक़तूल जे वाटसन सां पुलिस रस्ते में केतिरनि ई हंधनि ते ॻाल्हियूं करे ख़ातिरी कराई जी कोशिशि कई, पर मक़तूलनि पारां पुलिस सां ॻाल्हियूं करण खां इनकार करे छॾियो आहे ऐं जवाबदारनि जे घर डाहे पट करण जो मुतालबो कयो आहे। सब्सक्राइब कयो अवामी न्यूज़ HD खे ऐं ताज़ा तरीन ख़बरुनि लाइ ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।